सभिनी दोस्तन के अस्सलाम वालेकुम। दोस्तों मुझे हमेशा वहाँ इहो ही अर्ज़ रहंदो आहे त मुझे यूट्यूब चैनल वहीद अली लांडर के सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं शेयर करियो। दोस्तों सिंध में हो जमाल तमाम मशहूर है। इन जी शुरुआत किथां का थी उन जी स्टोरी आऊं अवां जे अॻियां शेयर कंदुसि। 25 मार्च 1899 ईस्वी में सखर वारी पुल जॾहिं ठही तैयार थी, उन खां बाद में अंग्रेज़नि उन मथां रेलगाॾी गुज़ारण जो हिकिड़ो इरादो कयो, जंहिंखां उन वक़्त जो ट्रेन ड्राइवर हुजे उहो बि इन ॻाल्हि खां लहराइण लॻो। पोइ जमाल नाले हिकु कैदी हुयो जेको अंग्रेज़नि जी जेल में बंदि थियल हुयो। उन चयो त इन मथां रेलगाॾी पोइ अंग्रेज़ सरकार हिन खे चयो त अगरि तूं इन मथां रेलगाॾी तूं टुपाए वे त तोखे आज़ाद त कयो वेंदो, पर तोखे इनाम बि ॾिनो वेंदो। पोइ उन रेलगाॾी में माण्हुनि जे वज़न जेतिरा पथर रखिया विया ऐं जमाल बिस्मिल्लाह करे अॻिते रवानो थियो, जेको माशाअल्लाह कामयाब थी वियो। उन खां बाद में जेके जमाल जा जेके वेझा अज़ीज़ हुजनि, मिट माइट, उहे ख़ुशीअ मां नचण लॻा ऐं ॻाइण लॻा, मुंहिंजो खटी आयो ख़ैर सां हो जमालो। उन खां पोइ अॼु ताईं बि हू ॻायो वञे थो। सब खां पहिरीं आऊं थोराइंदो आहियां उन्हनि दोस्तनि जो जेके मुंहिंजा फेसबुक जा जेके बि फ्रेंड्स आहिनि, जिन हिन कलाम जी सुठी मोट ॾिनी आहे। मामा इलाही बख़्श लांडर जो कलाम आहे, पाकिस्तान जे चइनि सूबनि में तुंहिंजा लॻनि था नारा भेजपा ॻारा। त महिरबानी उन्हनि दोस्तनि जी। सारी जमायत के मुर्शिद तो सारी जमायत के मुर्शिद। दोस्तों यह महफिल थियल है मीर मरी सांगड़ में। तारीख़ है 27 जनवरी 2024 ऐं साज़ींदा आहिनि उन्हनि जो बि अवां खे तारीफ़ कराईंदो हलां। ढोलक नवाज़ आहे गुलाम हुसैन लगारी ऐं बाजे वारो आहे अफजल लगारी ऐं कंजीरी वारो आहे जान मोहम्मद सोलंकी। महफिल का ट्रेड या पेरियां जी महफिल थियल आहे ॻोठ रोयल ख़ास कैली में। जो मिलन बहुम महान रोज फ्री से ही आयो। ओ सज्जन कुर्ब करे धीरे धीरे महफिल जो ही कलाम ॿुधण न विसारजो। जंहिंजा बोल आहिनि मां पहुची वेंदुसि तुंहिंजी शादीअ ते, आ कार्ड तुंहिंजो अखियुनि ते, जंहिंजो शाइर आहे अमीर बख़्श चांडियो। आहे कार्ड तुंहिंजे अखियुनि ते मां ॿियो ही
अहिड़ी कलाम आहे कहिड़ो हाल पोइ थींदो तूं बि छॾे वेंदे। इन जो शाइर आहे मीर नवाज़ खोई। मीर नवाज़ खे मिहना मिलंदा मोहियते माण्हू खिलंदा। मीर नवाज़ खे मिहना मिलंदा मोहियते माण्हू खिलंदा। ओ जीअण ऐं दोस्तों हिन बेत जी माशाल्लाह हिकिड़ी सुठी मोट मिली आहे जंहिंजा बोल आहिनि सूर मिलिया सांगड़ में। शौकीन माण्हू शदाद पुरजा बैत जी ख़ासि फरमाइश मुंहिंजो प्यारो भाउ वॾेरो मोहम्मद इलियास, वॾेरो फरमान अली, मोहम्मद बिलाल, मोहम्मद इसाक मरी ऐं ॿिया भाउ दोस्तनि फरमाइश सां बैत थो ॿुधायां। मोहम्मद हाशिम शौकीन माण्हू शदाद पुरजा ओ शौकीन माण्हू शदाद पुरजा मूंखे दलोर कयो दर बदर तहक वणिया टंडे अलहयार वारनि जा पर मोहबत ॾिठ में मीरपुर परे पई बाहि बेरानीअ में जले थो मुंहिंजो जिगर न वणी नया बाद पर झोल भलो शहर कुर्ब आहे कंडियारीअ में पर दिल शाख मुंहिंजो दर ख़ुशि हुजनि खिपरे वारा जेके आहिनि जानी जिगर प्यारा माण्हू पेरूमल जा जेके ॾींहनि संगत ते सिर नवाब माण्हू नवाब शाह जा जेके आहिनि ॾहे सर सिर लॻे सकरनि सां जिते रहनि था जानी जिगर ओ मजबूर आहियां अनवर मूंखे सूर मिलिया सांगड़ शहर। ऐं दोस्तों गोठ रॉयल ख़ासि कैली में महफ़िल जी पुॼाणी वक़्तु जेको मामा इलाही बख़्श आख़िरी कलाम तो चयो असां समझो जो बेली वरी नहीं दाजे बोल आहिनि सिक में जंहिं लाइ सिकां थो सोज अची पवे। तमामु गमगीन शाइरी आहे जंहिंजो शाइर आहे कुर्बान। जुदाई में सुनल साईं वञी कारावे त कंदासीं ओ तुंहिंजी जुदाई में सुनल साईं वञी कारावे त कंदासीं ओ ईअं वञी चवंदासीं अॼु कान्हे दावा दोस्तनि कुर्बान में लो मोला का दोस्त थी दो मोटी मुझे अंगण से महबूब खुशहाल कुर्बान में लो मोला का दोस्त थी दो मोटी मुझे ऐं दोस्तों ही महफ़िल आहे इहा तमामु हिकिड़ी मज़ेदार महफ़िल हुई जंहिंमें साईं सैयद नोमान अली शाह साहब जिन बि मौजूदु हुया। इहा महफ़िल आहे ॻोठ फोटो खान मरी में। तारीख़ आहे 6 मार्च 2024। कैमरामैन ऐं पाण हुयुसि।
दोस्तों इन महफ़िल में जेको पहिरियों कलाम जेको मामा इलाही बख्श गायो हुयो उन जो शाइर आहे गुलाम नबी महेसर। जन ॾिठे दी हथिया गयारू हाण वेही साथन विच में ओला महफ़िल जो जेको ही कलाम आहे तमामु हिकिड़ो माशाल्लाह इन जी बि हिकिड़ी सुठी मोट मिली आहे जेको कुझु दोस्तनि खे माशाल्लाह पसंदि बि आयो आहे। जंहिंजा बोल आहिनि जिते मस्त पीअंदा हुआ उहो मैखानो किथे आहे। त इहो कलाम बि माशाल्लाह हिकिड़ो तमामु घणो हिकिड़ो दोस्तनि खे पसंदि आयो आहे। त महिरबानी दोस्तनि जी जेको असांजी महिनत खे हिकिड़ो नाकारा बणाइण नथा ॾियनि त उन्हनि दोस्तनि जो बि आऊं तमामु घणो हिकिड़ो थोराइतो आहियां। लगन अहिड़ी हीर जो पकल पोख छॾे विया दोस्तों इन महफ़िल में जेके साज़ींदा आहिनि मामा इलाही बख़्श सां उनखे काफ़ी दोस्त सुञाणींदा हूंदा पर वरी बि आऊं तारीफ़ करण थो हलां। ढोलक नवाज़ आहे मुश्ताक अली मंगनार ऐं बाजे वारो आहे मीर जान मीर जत ऐं तंजीरी वारो हिकिड़ो नंढी उमिरि जो छोकिरो हुयो। वो चली वेठो आहे साकी नाहे दिया ना बाकी चली वेठो आहे साकी वो चली वेठो आहे साकी नाहे दिया ना बाकी चली वेठो आहे साकी नाहे दिया ना बाकी रुक सारे ठोक यारे रुक सारे ठोक यारे साकी ऐं दोस्तों इन ई कलाम जी दोबारा साईं सैयद नुमान अली शाह साहब जिन हिकिड़ी फरमाइश कई हुई ऐं वरी इन साॻे ई कलाम खे मामा इलाही बख़्श वरी दुबारा ॻायो। ऐं दोस्तों इन कलाम खां बाद में इन महफ़िल जी बि पुॼाणी थी चुकी हुई। दोस्तों हाणे वठंदासीं इजाज़त जिते बि जो ख़ुशि जो मौला अव्हां खे ख़ुशि रखे। कॾहिं पंहिंजे दुआउनि में वहीद अली लांडर खे न विसारिजो। अल्लाह हाफ़िज़। मोहसिन बोल हुसैन हुसैन का हस्तिया मुझे रसूल की हालत राज अलस्तिया
मोमिन बोले हुसैन हुसैन का हस्तिया मोमिन बोले हुसैन हुसैन का हस्तिया हुसैन हुसैन का हस्तिया मोमिन बोले हुसैन हुसैन का हस्तिया मुझे रसूल दिया तेरा नवलसिया मुझे रसूल दिया तेरा नवलसिया मोमिन बोले हुसैन हुसैन का हस्तिया मोमिन बोले हुसैन हुसैन का हस्तिया हुसैन हुसैन का हस्तिया मोमिन बोले हुसैन हुसैन का हस्तिया अल्लाह तो इज्जत बाबा